अॼु जी कहानी आहे हिकिड़े पीउ ऐं पुट जे प्यार जी कहानी। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, पुटु नंढो हूंदो आहे। पीउ हुनखे स्कूल छॾण थो वञे त जीअं ई पीउ स्कूल में छॾे करे हुनखे निकिरे थो त पुटु पंहिंजे पीउ खे चए थो, पपा तव्हां मूंखे वठणु ईंदा न? त पीउ पंहिंजे पुट जो मासूम चहिरो ॾिसी करे उन जे मथे ते हथु फेरे चए थो, हा मां तोखे वठणु ज़रूरु ईंदसि। ईअं करे पीउ अञा कार खणी करे ऐं निकिरे थो। पुटु स्कूल थो वञे। जीअं घर पहुचे थो, अधु मुने कलाक खां पोइ अहिड़ो वॾो भूकंप थो अचे कि सॼो शहर तहस नहस थो थी वञे। पीउ खे बि चिंता सताए थी। यकदमि डुकूं पाए स्कूल थो पहुचे। जीअं स्कूल पहुचे थो त उते मंज़र ॾिसी हैरान थो थी वञे कि 8 माड़नि जो स्कूल हो ऐं सॼो ज़मीनदोज़ थी वियो आहे। कुझु कान्हे, ख़ाली माण्हू हितां खां उते डुकूं पिया पाइनि। परेशान थी थो वञे पर हिमत नथो हारे। वञे थो उते ऐं पथर हेठि मथे करणु चालू थो करे। माण्हू हुनखे सम्झाइनि था, भाई कुझु कर न, कुझु फ़ाइदो कान्हे, हेॾो वॾो स्कूल हो, सॼो अंदरि वियो हली आहे, तूं छा वेठो करीं? चए थो न, कुझु कंहिंसां ॻाल्हाए नथो, ख़ाली पथर हेठि मथे करणु चालू थो करे। कलाक थो थिए, ॿिया बि माण्हू थोरी देरि मदद कनि था। थोरी देरि खां पोइ हो बि वञनि था हली त सफ़ाई कर्मचारी अचनि था, पुलिस वारा अचनि था, सभु चवनि था हाणे हितां वञो, असांखे पंहिंजो कमु करणु ॾियो। तॾहिं बि हू हुतां हटे नथो। हू चए थो मूंखे पंहिंजो कमु करणु ॾियो। ईअं करे हू पथर हटाइण चालू थो करे। सॼो ॾींहुं निबिरी थो वञे, राति थी वञे, तॾहिं बि हू नथो छॾे ऐं पथर हटाए करे वरी पंहिंजो कमु चालू थो रखे। सुबुह अची थिए थी वापसि, पर सुबुह जो हुनखे कुझु आवाज़ ॿुधण में अचे थी। पप्पा पप्पा आवाज़ थी अचे। हुनजो अंदरि में शक्ति ॿियूं वधी थी वञे कि कुझु त आहे। ॿियो जोश सां पथर हटाइण चालू थो करे त पंहिंजे पुट खे उते ॾिसे थो। त पंहिंजे पुट खे ॾिसी करे अखियुनि मां पाणी वहणु चालू थो थिए। जीअं ई पंहिंजे पुट खे हथु ॾेई करे मथे छिकणु थो लॻे त पुट बि ॿियो कुझु नथो चए थो, पप्पा ॿिया ॿार अंदरि आहिनि, उन्हनि खे बि कढो। त पीउ उन्हनि खे बि कढे थो। त पोइ वरी ॿार पंहिंजे दोस्तनि खे चए थो, ॾिठई मूं तोखे चयो मुंहिंजो पप्पा ईंदो, ॾिस मुंहिंजो पप्पा अची वियो। त इहो ई आहे कि विश्वास वॾी शइ आहे ऐं भॻवान बि उन्हनि जी मदद ज़रूरु कंदा आहिनि जेको पंहिंजी मदद पाण कंदा आहिनि। जय झूलेलाल। कहानी पसंदि आई हुजे त स्टोरी खे लाइक ऐं शेयर कजो। कमेंट लिखी ज़रूरु ॿुधाइजो कि स्टोरी कीअं लॻी ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो।